हमल फ़कीर जो 144 सालियानो 3 रोज़ा उर्स मुबारक जूं तक़रीबूं सियाहत ऐं सक़ाफ़त खाते हुकूमत सिंध जी मेज़बानी हेठि शुरू थी वयूं। दरगाह हमल फ़कीर ते PPMPA ग़ुलाम क़ादिर चांडियो, सैयद शायान शाह, PP ज़िला जनरल सेक्रेटरी बेनज़ीराबाद ग़ुलाम शाह लगारी, असिस्टेंट कमिश्नर सकरन सलीम जतोई, डिप्टी डायरेक्टर सकाफ़त खातो शेर मोहम्मद उमर, मीडिया सेंटर सकरन जे सदर कुर्बान उमरानी, सलीम सोलंगी, हमल फ़कीर कमेटी जे ऑर्गेनाइज़र मोहम्मद साले कीरियो ऐं ॿियनि पारां हमल फ़कीर जी मज़ार ते चादर चाढ़े इफ़्तिताह कयो। इन मौक़े ते MPA ग़ुलाम क़ादिर चांडियो ख़िताब कंदे चयो त हमल फ़कीर सराइकी ॿोली जो वॾो शाइर हो। सूफ़ियुनि जी दरगाहुनि ते हमेशह अमन ऐं मुहबत जो दर्श मिले थो। दरगाहुनि ते का बि नफ़रत जी गुंजाइश न आहे। सूफ़ी शाइरनि हमेशह मोहबत ऐं इंसानियत जो दर्श ॾिनो आहे। यादि रहे त उर्स मुबारक 3 ॾींहं जारी रहंदो, जंहिं में सूफ़ी राग रंग जी महफ़िल, नोड़ बैत, चौपाए माल जी नुमाइश समेत मलाखड़ो पिणु जारी रहंदो।